कोई एनआरओ नहीं होगा, जितना मर्जी शोर मचाना मचा। अस्सलाम वालेकुम, मां आहियां अब्दुल कयूम। हिन वीडियो में ॾिसंदासीं त एनआरओ आहे छा, इन जो मतिलबु कहिड़ो आहे। वीडियो इंटरेस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। एनआरओ जी फुल फॉर्म आहे नेशनल रिकॉन्सिलिएशन ऑर्डिनेंस, जंहिंजो मतिलबु आहे क़ौमी मुफ़ाहमती फ़रमान या हुकुम। ही कानून 2007 में मुशरफ़ आंदो। हिन कानून मुताबिक़ हुकूमत करप्शन में मुलविस सियासतदाननि खे माफ़ करे सघे थी, जंहिंसां उन्हनि ते मुख़्तलिफ़ केस ख़त्म थी वेंदा। एनआरओ जो इहो कानून सभ खां पहिरियां साउथ अफ्रीका मुल्क में ठहियो, जंहिंमें कारनि जी हुकूमत साबिक़ गोरनि हुक्मराननि जे ज़ुल्म खे माफ़ करे छॾियो। पाकिस्तान में एनआरओ मां घणनि ई सियासतदाननि फ़ाइदो वरितो आहे, जंहिंमें अल्ताफ़ हुसैन बि शामिल आहे, जंहिं ते सवें क़त्ल जा केस हुया। दोस्तों, 2009 में पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट एनआरओ वारे कानून खे गैर आइनी करार ॾिनो, जंहिं बाद पाकिस्तान मां एनआरओ जो कानून ख़त्म थी वियो। सवाल इहो पैदा थिए थो त मुशरफ़ इहो कानून छो पास कयो। दोस्तों, 1986 खां 1999 वारे दौर में शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी ते घणई करप्शन जा इल्ज़ाम लॻा ऐं मुख़्तलिफ़ केस थिया। उन वक़्तु बेनज़ीर ॿाहिरि मुल्क हली वई। उन्हनि इल्ज़ामनि ऐं केसनि सबबि बेनज़ीर जो वतन वापसि अचणु मुश्किल हो। उन वक़्तु पाकिस्तान में हिकु शदीद सियासी बहरान थी वियो। मुशरफ़ ते ॿाहिरि मुल्क जो बि दबाव वधी वियो। उन वक़्तु मुशरफ़ एनआरओ जारी कयो, जीअं बेनज़ीर पाकिस्तान अची सियासी सरगर्मियूं जारी रखे ऐं पाकिस्तान मां सियासी बहरान ख़त्म थिए। दोस्तों, हिन वक़्तु इमरान ख़ान चए थो मैं एनआरओ नहीं दूंगा। छा एनआरओ ॾियणु हिन वक़्तु इमरान ख़ान जे वस आहे? सुप्रीम कोर्ट जे गुज़िरियल फ़ैसिले खे ॾिसिजे त हिन वक़्तु एनआरओ ॾियणु ख़ुदि इमरान ख़ान लाइ बि मुश्किल आहे। अदालती फ़ैसिले में एनआरओ खे इम्तियाज़ी करार ॾिनो वियो आहे, मतिलबु तासुब ते ठहियल या ॿिनि माण्हुनि में बराबरी न करण वारो कानून। सादो मिसाल ईअं वठिजे त एनआरओ पास थिए थो त इन मां अमीर माण्हू वॾियूं शख़्सियतूं त फ़ाइदो वठी वेंदियूं, पर आम माण्हू ग़रीब माण्हुनि खे फ़ाइदो मिलणु मुश्किल आहे। हाणे इमरान ख़ान कहिड़े हिसाब सां ज़रदारी या नवाज़ खे एनआरओ ॾेई सघे थो, जॾहिं त पाकिस्तानी कानून में बि इहो न आहे। ख़ान साहब हिकु तरीक़ो इस्तेमालु करे सघे थो। ज़रदारी या नवाज़ ते जेके बि हुकूमत केस कया आहिनि या PTI इमरान उन्हनि तां हथु खणी सघे थो, या अदालत मां उन्हनि जी ज़मानत खे रद्द कराइण लाइ मुखालफ़त न करे ऐं ECL मां नालो कढी छॾे। दोस्तों, इहा हिकु डील चई सघिजे थी। इन मां ज़रदारी ऐं नवाज़ खे कुझु न कुझु फ़ाइदो मिली सघे थो। उन्हनि ते तक़रीबन केस PTI कया आहिनि या ज़मानत जी मुखालफ़त कई आहे। इन सां उन्हनि जी ज़मानत थी सघे थी। इमरान जे एनआरओ नहीं दूंगा जो मतिलबु आहे आऊं माफ़ न कंदुसि, केसनि जी पैरवी कंदो रहंदुसि, ज़मानतूं रद्द कराइण लाइ मुखालफ़त कंदो रहंदुसि या ॿाहिरि वञण जो रस्तो न ॾींदुसि। बहरहाल नवाज़ शरीफ़ त इलाज सां ॿाहिरि मुल्क हलियो वियो आहे। हाणे हुकूमत सां कंहिं डील ते वापसि अची सघे थो। दोस्तों, एनआरओ जो कानून पास करणु हिन वक़्तु ख़ुदि इमरान ख़ान लाइ बि मुश्किल आहे। ख़ान साहब खे घुर्जे त कुझु डिलीवर करे। 2.5 साल थी विया आहिनि, हिन वक़्तु ताईं अवाम PTI मां मुतमिन न थी सघी आहे। ईअं रहियो त 2023 जी इलेक्शन में ख़ुदि इमरान ख़ान खे अवामी एनआरओ मिलणु मुश्किल आहे। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा। सिंधी इन्फो तां मालूमाती वीडियो जो सिलसिलो जारी रहंदो। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अॻिली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।